अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा हुयो। सो तो काफ़ी माण्हुनि जा मैसेज आया त तव्हांजो वीडियो कोन आयो आहे। सो दोस्तो को हादसो पेश आयो हुयो जंहिंजे करे धकु लॻो हुयो, 8-10 टाका लॻा पर अलाह कयो त भॼण खां बची वई। बाक़ी यानी कि ज़ख़्म वॾो थी वियो। उहो ज़ख़्म मां नेट ते नथो ॾेई सघां। उहो अॼु वरी घर पहुतासीं त मां चयो भला नंढिड़ो वीडियो बि रिकॉर्ड कयूं। तव्हां सभिनी दोस्तनि गुज़ारिश कयूं त दुआ कजो। तव्हांजी दुआउनि ई बचायो आहे। बाक़ी यानी कि हादसो तमामु वॾो हुयो। सो हिकु नानवाई हुयो, हुनजी दिलि साफ़ु हूंदी हुई ऐं जेको बि मानी खणी वेंदो हुओ ओधर पाधर ते उन्हनि खे ॾींदो हुयो। पोइ हुन ई शहर में हिकिड़ो फराडी माण्हू रहंदो हुयो। कंहिंजो ई प्रोग्राम थींदो हुयो त उन्हनि खां पैसा वठी हिन को ओधर ते मानी वठी वेंदो हुयो। 500 मानी थी, 1000 मानी थी, ईअं लिहाज़ सां। पोइ नानवाई वीचारो रोज़ हिन मूं घुरंदो हुयो, चवंदो ॾींदोसांइ तोखे ॾींदोसांइ। आख़िर नानवाई जी अहिड़ी हालत थी वई जो ओधर ते अटो वठी ईंदो हुयो वञी। हिन माण्हू ॾे हुन जा तक़रीबन 17-18 हज़ार दीनार थी विया, पर हे रुॻी पियो आसरा ॾींदो हुनखे। पोइ हिकु ॾींहुं आयो जो उहो मानी वठणु हुनखे चए त मूंखे पैसा ॾे, अॻियां मूंखे ओधर ते अटो कोन थो मिले, हुनजो कर्ज़ु थी वियो आहे। चए अॼु मूंखे 300 मानी ॾे, पोइ तो गॾाए मां ॾींदो 20,000 करे। आख़िर हुनजो इनकार कयो, चई हाणे तूं पैसा वठिजांइ त ख़बर पवे। उहो फराडी माण्हू हुयो, उहो हलियो। हे ग़रीब माण्हू हिन जे मथां कर्ज़ु चढ़ियो। आख़िर पंहिंजी ज़ाल सां सलाह कई नानवाई त छा कयां हाणे हिनखे, हिन फराडी खे मुंहिंजा पैसा हिन ॾे 17-18 हज़ार दीनार। चई हाणे हीअं कर, तूं वञ होॾे काज़ी ॾे वञ। उहो पोइ वियो काज़ी ॾे वञी, हुनखे दाह ॾिनी हुनजे बारे में। काज़ी चयो त वञी हिनखे नियापो ॾियो, 5 माण्हू मोकिलियईं। चई हुनखे नियापो ॾियोसि त शाम हिते पहुची वञे। हुनखे नियापो ॾियणु आयो त काज़ी तो घुरायो शाम अचिजांइ। हुनजो ठीकु आहे। हुन फराडी माण्हू पंहिंजी ज़ाल खे चयो त इहो ॻाल्हि ॿुधो, हुन मुंहिंजे मथां केस कयो आहे जंहिंजा 17-18 हज़ार मूं ॾे न दीनार। हाणे पैसा हुनखे ॾियणा ई न आहिनि। त माई चए त तूं मानी कोन आंदी आहे, मानी आणी आहे त इहा खपायूं आहे, पैसा ॾोकड़ थियनि हा। हिननि गऊनि खे या मेहुनि खे हिननि खे चारो वग़ैरह बि विझणो हुयो, हिननि खे वाइणो कुझु सामान। तीअं हाणे हुन त मूं ते दाही थियो आहे, कीअं हुन मां वठी अचां मानी बि। चई पोइ छा हाणे का सोच का टल। माई खे चई पाणी पीआरे। माई जो पाणी पीआरण जे लाइ त हुन में दिले में पाणी कोन हुजे। हिनखे चए त दिलो ख़ाली आहे, मटको ख़ाली आहे, पाणी कोन्हे। चई वञी भरे आ वञी। माई जो भई नदी ते पाणी भरण जे लाइ उते पाणी जो भरे पियो, हुन में हिकिड़ी बोतल अचे पई अंदरि। माई जो कढियो ॿाहिरि बोतल खे। चई अॻे असांजा वॾा ॻाल्हियूं कंदा हुया त बोतल में जिन खे जादूगर क़ैद करे छॾींदा आहिनि, पोइ उहे जिन ग़ुलामी ॾींदा आहिनि। माई चयो अॼु हाणे असां मालामाल थी वेंदासीं। उहो भॼंदी आहे, बोतल खणी सिधो आई पंहिंजे मुड़ुस वटि, फराडी वटि। जी ॻाल्हि ॿुध, अॻे असांजा वॾा ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुया त बोतल में जादूगर जिननि खे क़ैद कंदा, पोइ हुन जिननि खे आज़ादु कर त पोइ हर हुकुम मञंदा हुया। हुन फराडी जो बसि हाणे त मां टेकिजी वियुसि हेर कर बोतल खे। हुन फराडी बोतल खे खोलियो, पर बोतल में कुझु बि कोन हुयो। हुन चयो लॻे थो त जिन निंड अलाए छा। हिन खड़काए बोतल खे, खड़काए आख़िर ऊंधो जो कयनि, उन मंदरु सिरमो निकिरी पियो। माई खे चई हे छा, हिन में त जिन आहे ई कोन, हे त गटर जो को सिरमो अलाए को कोयलो आहे, को भुरियल। हे तूं छा खणी आई ईअं। हाणे मां हुनखे कहिड़ो जवाबु वञी ओॾे ॾियां। जेको फराडी पाण हुन माई बि फराडणी हुई। हुन चयो हाणे हीअं कर, हे समूरो जेको बि सिरमो आहे न, हे जेको आहे इहो सॼो विझ बोतल में अंदरि विझ, ऐं इहो खणी हुनखे ॾे। असांजे अबे ॾाॾे जो सिरमो तमामु क़ीमती आहे, हर मर्द ते लॻंदो आहे। अखियुनि में पाइण सां हर बीमारी ख़तमु थी वेंदी आहे। हे त हूअं आहे 25-30 हज़ार, पर मां हिन कर्ज़ में हिनखे ॾियां थो। तूं इहा ॻाल्हि कर बसि। हिन जो वाक़ई बि इहा ॻाल्हि सही आहे। समूरो सिरमो अंदरि विझी बोतल में, ऐं फराडी माण्हू निकिरी पियो। आयो काज़ी वटि, उते काज़ी वटि ॻाल्हियूं थियूं। काज़ी जो हिनखे पैसा ॾे, छो थो ॾींसि। ॼण ॻाल्हि ॿुध, पैसा त मूं वटि कोन्हनि, बसि मजबूरनि मां हिनखे हाणे ॼाण थो। असांजे अबे ॾाॾे खां वठी इहो सिरमो सांढियल पियो हुयो। जंहिंखे बीमारी थींदी आहे उहो सिरमो पाईंदो आहे, आख़िर में हुनजी बीमारियूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि। मां हाणे हिनखे ॾियां थो इहो सिरमो बसि। त हुन नानवाई चयो मूंखे का बीमारी कान्हे का, मां छा कंदो सिरमे खे। आख़िर काज़ी चयो जे अगरि सिर में अहिड़ी ॻाल्हि आहे त नानवाई खे चए तूं खणे सिरमो, बसि फ़ैसिलो इहो ई आहे। आख़िर हुनखे ॾिनो। हाणे छा करे नानवाई। काज़ी जो फ़ैसिलो थी वियो, सिरमो खणी हलियो आयो घर। माई खे चई त पैसा हुन कोन आहे, बसि काज़ी फ़ैसिलो करे सिरमो ॾिनो आहे। हर बीमारी ख़तमु कंदो आहे। कहिड़ी बीमारियूं चई असांखे जो बीमारियूं ख़तमु कंदो। पैसा चई मुंहिंजा लुड़ी विया, शहर जो कर्ज़ु अटे जो बि
परेशान थी वेही रहियो हिकिड़े। आख़िर हिन जो को ज़ुकाम वग़ैरह थी पियो। माई चयसि भला सिरमो भला पाए, चए थो हर बीमारी जो आहे पाए ॾिस भला तूं। माई खणी आई हुनजो सिरमो, हुनखे पारां ई अखियुनि में, ऐं खणी निकिरी पियो। चई वञा थो ॾिसां कोदर पादर अटो मिलियो त पोइ दुकानु खोलियां थो वञी। ॿाहिरि जो हे निकितो त हिनखे ज़मीन मंदरु जेके बि शयूं हुयूं हिनखे नज़र पियूं अचनि। जेका जेका शइ नज़र ज़मीन मंदरु पूरियल हुयूं उहे नज़र पियूं अचनि। हिकु जाइ ते ॾिठईं त हुते सोन आहे, हुन जी देॻ पूरियल आहे। ॾिठईं भले हिते सोन जी देॻ, मूंखे हर शइ नज़र थी अचे, अहिड़ो सिरमो को क़ीमती आहे। सिधो आहे काज़ी ॾे, काज़ी खे चई मूंखे हर शइ नज़र अचे थी, जेको सिरमो तूं मूंखे वठी ॾिनो हो त देॻ आहे, मूंखे माण्हू ॿ टे मूंखे कढी ॾियनि देॻ। काज़ी ओॾी महिल गॾिजी आहे, हिन सां करे जो खोटे हुन देॻ निकिती सोन जी। ऐं काज़ी जो न थोरो मञो, महिरबानी तूं मुंहिंजो फ़ैसिलो करे मूंखे अहिड़ो सिरमो वठी ॾिनो। काज़ी जो तूं तोकल कई, बाक़ी इहा ख़बर हुनखे हुजे तोखे सिरमो कोन ॾे हा। पोइ इहा ख़बर हुई हुनखे पई फराटी खे, त फराटी पंहिंजी ज़ाल वठी सिधो आयो काज़ी वटि। काज़ी खे चई ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो अॿो ॾाढो जेका त खां में अचनि था, मूंखे राति जो ॾाढो अची मारनि था उहे। चवंदा तूं त सिरमो छो खपायो आहे, इहो सिरमो मूंखे वठी ॾे, मां हिन 5 लख रुपया ॾींदुसि, 5 लख दीनार ॾींदुसि, मूंखे वठी ॾे सिरमो। काज़ी जो तूं ॾिनो, ॻाल्हि ख़तमु थी वई, हाणे वापसि न थींदो। आख़िर उहो हथ ते हथ रखे वेही रहियो। जंहिंजी नियत साफ़ हुई उहो मालामाल थी वियो। उहो सोन ॻोल्हींदो रहियो, ॿियूं क़ीमती शयूं ॻोल्हींदो रहियो ज़मीन मोहतरम। उहो मालामाल ज़मीनूं बंगला ठहिराए वेही रहियो। त दोस्तो जंहिंजी बि नियत साफ़ हूंदी आहे, अलाह उनखे कंहिं न कंहिं बहाने सां काॾो न काॾो ॾींदो आहे। ऐं जंहिंजी नियत में खोट हूंदी आहे, उन जे लाइ सोन जेको आहे उहो बि मिटी थी वेंदो आहे। त सभिनी दोस्तनि जी महिरबानी। त सभिनी दोस्तनि वरी बि गुज़ारिश कंदा तव्हां दुआ कजो। अस्सलामु वालेकुम।